बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम ॿारो, कीअं आहियो तव्हां सभु? उमेद त बिल्कुलु ठीकु हूंदा। अॼु असां पढ़ंदासीं हम्द जी सम्झाणी। कल्ह मां तव्हांखे 7वीं क्लास जे सिंधीअ मां हम्द पढ़ी ॿुधायो हुयो। अॼु असां हिन जी सम्झाणी सिखंदासीं। हिन जे ॾुखियनि लफ़्ज़नि खे सवलो करे मां तव्हांखे सम्झाईंदमि। छो त हम्द छा आहे? हम्द आहे अलाह पाक जी वॾाई ऐं हिकिड़ाईअ जो तसवुरु सम्झणु त अलाह पाक रहमान आहे, रहीम आहे ऐं उहो हिकिड़ो ई आहे। हिकिड़ाई माना उहो सिर्फ़ु हिकिड़ो आहे जंहिंजो कोई मट ॿियो न आहे। इन तसवुर खे असांखे सम्झणो आहे। ठीकु आहे। हाणे हम्द पढ़ंदी मां हिन जी सम्झाणी तव्हांखे सम्झाईंदी वेंदमि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हम्द इलाही करम कर असां ते करारी, आहियूं असुल खां सभु ॾुखिया ऐं ॾोहारी। हाणे इलाही आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ऐं अल्लाह यानी के परवरदिगार करम कर असां ते करम कर। छो त अल्लाह छा आहे? करीम बि आहे। ठीकु आहे। अल्लाह छा आहे? करीम आहे। उहो त असां ते करम करे, उहो असां ते रहम करे। यानी कि हिकु बंदो अल्लाह खां आजिज़ीअ सां हिकिड़ी दुआ थो घुरे त ए अल्लाह तूं करम कर असां ते तूं करम कर, करारी, आहियूं असुल खां सभु ॾुखिया ऐं ॾोहारी। छो त असीं जेके इंसान आहियूं उहे सभु ॾोहारी आहियूं। यानी कि तुंहिंजे गुनाहनि कंदड़ आहियूं, तुंहिंजा गुनाह कंदड़ आहियूं। इन करे असांखे बख़्श। हाणे हिते करारी लफ़्ज़ जी माना आहे आराम ॾींदड़, फ़रहत बख़्शींदड़। छो त अल्लाह तूं करीम आहीं, तूं असांखे आराम ॾे। असां सभु छा आहियूं? ॾुखिया ऐं ॾोहारियूं। असां ॾोह कया आहिनि, इन करे असां ॾुखनि में घिरियल आहियूं। तूं असांखे ॾुखनि में विझी छॾियो आहे। असां तुंहिंजा गुनहगार आहियूं। ॾिजी दीन ईमान पंहिंजे करम सां, कसूं क़ल्ब मां पोरे कढिजी कुफारी। हाणे ॾिजी दीन ईमान, ए अल्लाह तूं असांखे एतिरो ईमान ॾे जो तुंहिंजे दीन ते हलूं। असां पंहिंजो करम कर असां ते। कसूं क़ल्ब मां पोरे कढिजी कुफारी। हाणे कसूं जेके बि असांजे अंदर में घटितायूं आहिनि, बुरायूं आहिनि, उन्हनि खे असांजे अंदर मां बिल्कुलु कढी छॾ, पोरे कटे छॾ। कढिजी कुफारी यानी कि तूं जेको आहीं, तूं मालिक ऐब ढकींदड़ आहीं। तूं असांजा ऐब ढक, असांजे अंदर में जेके घटितायूं आहिनि, जेके गुनाह आहिनि, उन्हनि खे पोरे कढी छॾ। ॾुखनि मुजरनि जी खिज़ा कई ख़राबी, भला आणे का सुख सिंधी नो बहारे। हे जेके ॾुख आहिनि, ॾोजरा आहिनि, उन्हनि असांजी ज़िंदगीअ में खिज़ा आणे छॾी आहे। खिज़ा यानी कि जिते हर शइ उदास हूंदी आहे, वण टण सुकी करे उन्हनि जा पता छणी वेंदा आहिनि। असांजी ज़िंदगी बि ईअं थी वई आहे। असांजी ज़िंदगीअ में का नओ बहार, का बहार आणे, को सुख आणे। न को ख़ैर जो कमु कयूंसीं ख़ुदाया, गुनाहनि में घारी उमिरि सभु गुज़ारी। चवे थो शाइर त हिकु इंसान अल्लाह खां दुआ थो घुरे त असां कोई ख़ैर जो कमु न कयो आहे, काई भलाई न कई आहे, असां नंढड़ी भलाई बि न कई आहे। हीअ जेका असांजी उमिरि आहे, सॼी उमिरि गुनाहनि में गुज़री आहे। उन्हनि गुनाहनि खां असांखे पाक कर मुंहिंजा अल्लाह। चङाईअ जो रस्तो बताइज असांखे, करियूं शाल तौबा जे तुर तयारी। हे अल्लाह असांखे चङाईअ जो रस्तो ॾेखार। छो त मालिक तोखां सवाइ कोई बि न आहे जेको असांखे चङाईअ जो रस्तो ॾेखार। ऐं असां जल्दी हाणे तयारी कयूं, तुंहिंजे अॻियां तौबा कयूं, तोखां पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरूं। आहियूं गैर वाक़िफ़, न को सूंहं साथी, अॻियां पिए चेरा पिया, मथां राति कारी। चए थो न को सूंहं साथी, हिन दुनिया में त असांजा साथी घणा आहिनि, पर अॻियां जेका राति कारी यानी क़ब्र जी ॻाल्हि थियल आहे। जॾहिं असां क़ब्र में वेंदासीं त उते असांजो को बि साथी न आहे। उते सिर्फ़ु राति कारी आहे, ऊंदाही आहे। इबादत संदो शौक़ु ॾे तूं असांखे, संवारज सेखारज हुनर सभु हज़ारी। ए अल्लाह तूं असांखे इबादत करण जो शौक़ु ॾे, असांजे दिलि में हिकु चाहत पैदा कर त असां इबादत कयूं, तोखां ई घुरूं। तूं असांखे संवार ऐं सेखार, हुनर सभु हज़ारी। सभु उहे हुनर, सभु उहे ॻाल्हियूं असांखे सेखार जंहिंमें तुंहिंजे हिकिड़ा ई बयानु थियल हुजे, जंहिंमें तुंहिंजी इबादत समायल हुजे।
निमी तूं अॻियां चए कलीच ए ख़ुदावंद मन ए मिर्ज़ा कलीच बेग चए थो कलीच तुंहिंजे अॻियां निवंदो, तोखां माफ़ी घुरंदो, करियूं दिलि सां तौबा ऐं हर वक़्तु ज़ारी। मिर्ज़ा कलीच बेग चए थो त मिर्ज़ा कलीच बेग तुंहिंजे अॻियां निवंदो ऐं तोखां तौबा घुरंदो, तोखां ज़ारी घुरंदो, पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी घुरंदो। मिर्ज़ा कलीच बेग हाणे ही हुई सॼी हिन जी सम्झाणी। मूंखे उमेद आहे त तव्हांखे बिल्कुलु हम्द सम्झ में अची वियो हूंदो त हिन जी छा माना हुई, कहिड़ो तसवुरु हुयो हिन हम्द जो। हाणे वरी हिन जी असां मश्क कंदासीं, वरी असां मिलंदासीं हिकु ॿियो वीडियो सां गॾु। दुआनि में यादि। अल्लाह हाफ़िज़।